नौशर फ़िरोज़ अवामी न्यूज़ HD नौशर फ़िरोज़ जो रिपोर्टर ज़मीर हुसैन वस्तड़ो ठरी मीरवा में बेदर्दी से क़त्ल थियल सहाफ़ी ए टी शर्ट जे तॾे ते पहुची संदसि वाटसन सां ताज़ियत कई। इन मौक़े ते शहीद सहाफ़ी जे वाटसन क़त्ल जो मुख्य जवाबदार मंसूर ऐवान के पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे, जंहिं ते शहीद जा वारिस सख़्त एहतजाज करे रहिया आहिनि, पर ख़बर नाहे त कहिड़ी मसलत आहे जो मुख्य जवाबदार गिरफ़्तार नाहे थी सघियो। इन बाबति ॾिसूं था ज़मीर वस्तड़ो जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं शहीद सहाफ़ी ए टी शर्ट साहब जे तॾे ते जिते संदसि मासूम नंढड़ो उन खां कुझु वीचार वठंदासीं त जेको संदसि वाल साहब बेदर्द सां शहीद थियो आहे त उन जा क़ातिल गिरफ़्तार थिया या न थिया। अच्छा, तव्हांजे जेको बाबा साईं जो जेको क़त्ल थियो आहे, शहादत थी आहे, उन में जेके क़ातिल आहिनि उहे गिरफ़्तार थिया न पुटु? कुछ थिया कुछ न थिया अहिड़ा मंसूर अवान पैसो आहे तॾहिं करे असां ग़रीब आहियूं। छा असां ग़रीब आहियूं तॾहिं करे मंसूर अवान पैसो आहे ॿ रुपया ॾिए एसी साहब ठरी वारो पोइ छॾे न SHO ये सभु पाण ॿधल आहिनि। राति SHO कीअं ख़बर पए हिते ईअं पियो आहे जंहिंमहिल असां विया त पोइ कीअं आयो। न्याज़ बादामी भरिसां बि SHO चए पियो पाण में छा ॻाल्हियूं पिया कनि। असां सम्झी आया पहिरियों हिन में शक हुयो, पहिरियों असां चवणु असांखे इंसाफ़ खपे। कंहिंखां मुतालबो आहे पुटु त तव्हांजे वाल साहब या क़ातिल गिरफ़्तार थियनि? असां मुतालबो आहे खैरपुर जे SHO ऐं ठरीमेरा जे SHO ऐं सखर जे SHO त असांखे इंसाफ़ खपे ऐं ॿिया गिरफ़्तार न थिया आहिनि, उन्हनि खे असां गिरफ़्तार खपे। वॾे मां वॾो हिकिड़ो आहे मंसूर अवान जेको जंहिंजा सॼा कम आहिनि जा पैसा ॾेई मरायो आहे असांजे पीउ खे। अच्छा बाबा, ॻाल्हि ॿुधो भला, जेके हितां जे तरह जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके तव्हांजा वाल साहब बि वोट कंदो रहियो आहे, तव्हांजा हे जेके दोस्त माइट मिट बीठा आहिनि, उन्हनि मां कोई चूंडियल नुमाइंदो कोई MP MLA तव्हां वटि लड़ी आयो आहे? को बि न आयो आहे। असां ईअं अकेला पाण में वेठा बसि ॿिया जेके अबाया दोस्त हुआ उहे आया आहिनि, बसि ॿियो केरु न आयो। न SHO आयो आहे, न ठरीमेरा जो, न खैरपुर जो, न सखर जो, केरु न आयो आहे। माना तव्हां वटि न हितां जे तक जो MPA चूंडियल नुमाइंदो पीपल्स पार्टी जो हूंदो ज़ाहिर आहे, MLA उहो बि पीपल्स पार्टी हूंदो, माना उहो तव्हां सां हमदर्दी करणु या तुंहिंजे मथे ते शफ़क़त हथु रखण जे लाइ को बि चूंडियल नुमाइंदो न पहुतो आहे? केरु बि न आया, असां अकेला आहियूं पाण। सर, असां चओ था त जेके क़ातिल आहिनि, जेको मेन क़ातिल आहे मंसूर अवान आहे ऐं मास्टर माइंड बि आहे जंहिं क़त्ल करायो वियो आहे, उहो हिन महिल ताईं उनखे गिरफ़्तारी या ऐं दानिश भट्टी आहे जंहिंजा कात वग़ैरह हुया या कुझु बि आहे, उहे हिन महिल ताईं गिरफ़्तार या उन ते कोई घरनि जो बिल्डोज़ वग़ैरह उन जा शोरूम कारोबार सभु खुलिया पिया आहिनि। कोई बि पुलिस जेको आहे कख बीणो न आहे कयो उन खां बाद में न ई को आला अमरदार अहिड़ो को नोटिस वरितो आहे, न ई असां सां कंहिं बि न ई को हिते आयो आहे, न पुछगाछ थी आहे, न ई को ज़िले जो तक जो माना MP MNAs कोई बि न आया आहिनि, न ई कोई मतिलबु सोशल वर्कर त असां सभु गॾु आहिनि। बहरहाल जेको कुझु बि अञा ताईं कुझु हासिलु कोन थी वियो आहे। जेको केस थियो आहे, जेके गिरफ़्तार आहिनि त उन्हनि खां बि अहिड़ी तफ़्तीश कोन थी आहे जेके पंहिंजा मास्टर माइंड क्लियर करे ॿुधाइनि त उन्हनि खे कंहिं पैसा ॾिना, कंहिं सम्झायो, इन्हनि जी का बि तफ़्तीश वग़ैरह जा असांखे कोई कुझु बि हासिलु न आहे थियो। उन खां बाद में असांजो इहो ई चवणु आहे, इहो ई मौक़ुफ़ आहे त जेको असां आला अमलदारनि खे DIG सखर SSP खैरपुर SHO ठरीमेरा खे इहा ई चवंदासीं त जल्दी में मंसूर अवान ऐं दानिश भट्टी खे गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि जा घर बिल्डोज़ कया वञनि ऐं जेके चङा हिननि शो ऑफ कया आहिनि उहे बि उन्हनि ते बि को अहिड़ो मतिलबु कार्रवाई कोन्हे थी, का बि रेट वग़ैरह न थी आहे। हिकु दफ़ा बि पुलिस मुश्किल सां आई आहे, का डीलिंग आहे, कुझु बि आहे, सम्झ में ॻाल्हि नथी अचे। हिन ताईं कोई बि उन्हनि जो मतिलबु बिल्डिंग्स या घर वग़ैरह आहिनि उन ते को बि कार्रवाई या उनजा बिल्डोज़ न थिया आहिनि। असांजो इहो ई आहे, हिकु कलम धड़ी खे क़त्ल कयो वियो आहे, हुनजो कसूर इहो आहे त सिर्फ़ु हू मज़लूमनि जो आवाज़ु हुया, ॿियो हुनजो ज़ाती प्रॉपर्टी या कोई बि कारोबार या कंहिंसां अहिड़ो को बि जहिड़ो वग़ैरह कोन्हे। हू सिर्फ़ु मज़लूमनि जो आवाज़ु हुयो, हिकिड़ो सहाफ़ी हुयो, सहाफ़त जे नाले ई हुनखे क़त्ल कयो वियो आहे। हीअ जेके क़त्ल करण वारा आहिनि इहे इन्हनि जा कारोबार आहिनि, मतिलबु जो आहिनि स्मगलिंग जा कारोबार आहिनि, ईरानी पेट्रोल खंड वग़ैरह जा। हीअ जेको आहे न ग़रीब मज़लूम अवामनि खे लुटींदा आहिनि, हू हमेशह आवाज़ु बढजंदो हुयो। अहिड़ियूं धमकियूं मंसूर अवान लाइव ऐं सदाईं ॾींदो बि रहियो हुयो। हिनखे कुझु टाइम पहिरियों नौकिरी तां मुअतल बि करायो हुयईं जेको आहे, त उन खां बाद में बि हिनखे हमेशह इहो ई चवंदो रहियो त मां तोखे न छॾींदुमि, क़त्ल कराईंदुमि। उन जे बावजूदि हिकु महीनो बि न आहे गुज़रियो जो अॼु असांखे हुन इहो माना पैगाम ॾिनो हुनखे क़त्ल करियईं। असांजे चिटा ऐं शक सिधा आहिनि ऐं असां क्लियर आहियूं। मालिक बि मूंखे चयो हुयो, मुंहिंजो सोटु आहे जेको असां गॾु हूंदासीं, घर असांजो हिकिड़ो ई आहे, हिनखे मूंखे चई अगरि कोई बि नुक़सानु पहुतो उन जो ज़िम्मेवारु न्याज़ बादामी ऐं उन खां पोइ मंसूर अवान वारा हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।